وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا يحسبن الذين يبخلون بما آتاهم الله من فضله ولا يحسبن الذين يبخلون بما آتاهم الله من فضله هو خيرا لهم بل هو شر لهم سيطوقون ما بخلوا به يوم القيامة ولله ميراث السماوات والأرض والله بما تعملون خبير. بسم الله الرحمن الرحيم والذين يكنزون الذهب والفضة ولا ينفقونها في سبيل الله فبشرهم بعذاب أليم يوم يحمى عليها في نار جهنم فتقوى بها جباههم وجنوبهم وظهورهم هذا ما كنزتم لأنفسكم فذوقوا ما كنتم تكنزون. بسم الله الرحمن الرحيم خذ من أموالهم صدقة تطهرهم وتزكيهم بها وصل عليهم إن صلاتك سكن لهم والله سميع عليم. ألم يعلموا أن الله هو يقبل التوبة عن عباده ويأخذ الصدقات وأن الله هو التواب الرحيم. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. درود شریف پڑھو پیغمبر کریم تے. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. جزا الله أن محمدا ما هو أهله جزا الله أن محمدا ما هو أهله. سیپارو چوتھوں سورت آل عمران سورت کھا 18 رکوں سیپارے کھا 9 رکوں آیت نمبر 179. जेका भी आयत पढ़ियुम सिपारो 10 सूरत
सिपारे खां ॾहों रुकू सूरत खां चौथों रुकू आयत नंबर 33 है। जेका 3 आयत पढ़ियुम सिपारो यार हम सूरत तौबह ऐं सिपारे खां ॿियो रुकू सूरत खां 12 रुकू आयत नंबर 102 चंद आयतूं तिलावत कयूं अथम। दुआ कयो त अल्लाह करीम मूंखे सही समझाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद मूंखे अवां खे सारे जहान वारनि खे अल्लाह करीम अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही रजब जो महीनो आ। जेको माण्हूअ खे एतिरी ताक़त आ 52.5 तोला चांदी या 7.5 तोला सोन जी ताक़त अथसि। ॿिन्हिनि मां घटि वधो आहे हो बि पूरो नाही हो बि पूरो नाही। वो 52.5 चांदी जे तोले सां हिनखे ज़कात कढणी। इहो जंहिं माण्हूअ खे एतिरी ताक़त आहे ज़कात नथो कढे उन जे लाइ मुंहिंजे महबूब फरमायो ॿी सॼी मिल्कियत इन जी हराम। समझो छो त ज़कात कढणु फर्ज़ आहे। जियां निमाज फर्ज़ आहे ज़कात जे साहिब ते ताक़त अथसि त ज़कात कढण उनखे फर्ज़ आहे। हर हाल में फर्ज़ आहे, हर हाल में पढ़णो आहे। ज़कात ताक़त ते आहे। ज़कात न ॾिनई उहा मिल्कियत हिन जे लाइ अज़ाब बणबो। मुंहिंजो महबूब बि चवे थो, अल्लाह जो क़ुरान बि चवे थो। फरमायो मुझे महबूब लौला कजे पैगंबर जंहिं सोन ऐं चांदीअ जो खज़ानो गॾु कयो उन जी ज़कात न ॾिनई। फरमायो मुझे महबूब अल्लाह सोन ऐं चांदीअ खे क़यामत जे ॾींहुं नागु बणाईंदो। हदीस आहे। ओ हाफ़िज़ अब्दुल रशीद सूमरे जे में जलसे में अचण वारो ॿुधो मतां कंहिंजो अॼु आख़िरी रात हुजे। असां हिते हो मतां खफन करमपुर पहुतो या ठुल में पहुतो या शिकारपुर पहुतो। शरीयत ते हलंदो पो अल्लाह तव्हां खे ज़ुल्मन खां हिफ़ाज़त में रखंदो। फरमायो मुझे महबूब सोन ऐं चांदीअ खे अल्लाह नागु बणाईंदो ऐं उन जे मथे में वार बि न हूंदा। फरमायो उन जे अखियुनि में बकारा चुटा बि हूंदा। बकारा चुटा। वो मुझे महबूब फरमायो हो नाग ॿिन्ही चढ़ाबिन खे वठी करे चक विझंदुसि। लौला जो पैगंबर तो फरमायो ॿिन्ही चढ़ाबिन खे विझी चक वठी करे चक विझंदुसि। हे लफ़्ज़ चवंदो अन मालुका अन खनज़ुका ऐं मां तुंहिंजो माया आहियां, मां तुंहिंजो खज़ानो आहियां। साईं इन्ही डंगण में घणो टाइम लॻंदो। पुछनि था जमायती केतिरो वक़्तु लॻंदो। ओ मुझे महबूब फरमायो 50,000 साल जो ॾींहुं हूंदो ऐं मूंखे डंगींदो ई रहंदो। पोइ रब जी मर्ज़ी आहे जन्नत ॾेसि या जहन्नम में उमाड़े छॾेसि। इहो पैगंबर जो हदीस ॿुधायो। अचो त क़ुरान खां बि पुछी ॾियांव
चौथों सी पारो सूरत आल इमरान सूरत खां 18 रुको सी पारे खां 9 रुको आयत नंबर 179 फरमाई वला यहसबन्नल्लज़ीन यबखलून बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही ये आयत है वला यहसबन्नल्लज़ीन यबखलून बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही फरमाई जे कि अल्लाह पंहिंजे फज़ल सां उन्हनि खे ॾिनो आहे तंहिंमें जेके बुख़ुल था करनि उहे इनी न सम्झनि त उहो बुख़ुल उन्हनि जे लाइ को चङो आहे न न क़ुरान थो चवे उन्हनि जे लाइ बल्कि बुछड़ो आहे ओ मुझे महबूब फरमायो नांग गिच्चीअ में वेढ़ी खां बाद वरी चपन में चक विझंदुसि कुरान थो चवे सयुतवक़ून मा बख़िलू बिही यौमल क़ियामह सयुतवक़ून मा बख़िलू बिही यौमल क़ियामह क़यामत जे ॾींहुं उनखे गिच्चीअ में गॾु करे पहरायो वेंदो ओ बान्हा आकड़ छाते करीं थो ज़मीन अल्लाह जो आसमान अल्लाह जो फरमाई वलिल्लाहि मीरासुस समावाति वल अर्ज़ वल्लाहु बिमा तअमलून ख़बीर आसमान जो मालिक मां ज़मीन जो मालिक मां ज़मीन के तुझे फसल के सुकाए छॾिया मां रब को पुछण वारो कोई कोन्हे को चो जंहिं ज़कात ॾिनी अल्लाह उनखे बीणो ॾिनो बीणो औ मुंहिंजो रसूल थो फरमाए सभु जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी हदीस उन जे माए खे उन जे खज़ाने खे उन जे सोन खे उन जे चांदीअ खे रब नागु बणाईंदो माशर जे मैदान में नाग उन बान्हे जे कढ लगंदो हे भजंदो भजी न सघंदो भजंदो भजी न सघंदो आखिर उहो नाग मुझे महबूब फरमायो इनखे पहुचंदो पहुचण खां बाद हदीस जा लफ़्ज़न आंगुरनि में चक विझंदुसि एडो ज़हर ज़मीन ते फूक हणे त ज़मीन सावक न करे उहो नांग उनखे बचियो वेंदो 50,000 साल जो ॾींहुं हूंदो हिनखे पियो टंगींदो पोइ रब जी मर्ज़ी आहे हिनखे जहन्नम में हणे या जन्नत ॾेसि इहो नबी जो हदीस आहे क़ुरान खां बि पुछऊं फरमायो मुझे महबूब अल्लाह सोने चांदीअ खे तख्ता बणाईंदो पटियूं थींदियूं न पटियूं ऐं मुझे महबूब फरमायो उन सोन चांदीअ खे पटियूं बणाए करे जहन्नम जे बाह में रब तपाईंदो बाह में तपाईंदो तपाइण खां बाद जॾहिं रसूल थो चवे तपंदा पोइ उन जे पेशाननि खे ॾंभ ॾिना वेंदा ऐं उन्हनि जे पासरनि खे ॾंभ ॾिना वेंदा उन्हनि जे पुठियुनि खे ॾंभ ॾिना वेंदा 50,000 साल जो ॾींहुं थींदो इनखे इहा सज़ा पई मिलंदी ओ मुंहिंजो रसूल हे लफ़्ज़ बि चया त पटियूं थधियूं थी वेंदियूं थधी थियण खां बाद वरी जहन्नम जे बाग में तपायो वेंदो पुछण वारा पुछंदा ॾोह कहिड़ो आहे जे इहो ॾोह आहे जो दुनिया में मिल्कत वारो हो माया वारो हो खज़ाननि जो मालिक हो ज़कात न ॾींदो हो इन जे करे इहो अज़ाब थिएसि थो फरमायो मुंहिंजे महबूब जॾहिं जो उहे पटियूं ठरी वेंदियूं वरी जहन्नम जे बाग में तपायो वेंदो वरी बेरा इहा सज़ा 50,000 साल जो ॾींहुं थींदो मुंहिंजे महबूब फरमायो लौला कजे पैगंबर फरमाई उन खां बाद पोइ रब जी मर्ज़ी आहे जहन्नम ॾे मोकिलेसि या जन्नत ॾे उमाणेसि
अबायो कहीं चयो चो रसूल चयो अचो जमायत सगोरियो कुरान खां भी पुछी ॾियां नबी चयो त उन जे सोन चांदीअ खे तपाए निराण खे ॾंभ ॾिना वेंदा अबा चयऊं न अचो त कुरान खां भी पुछी ॾियां ॾहों सिपारो आ सूरत तौबा आ सिपारे खां ॾहों रुको आ सूरत खां चौथों रुको आ आयत नंबर 33 हा खोले ॾिसो कुरान में पुछो वञा आलिमन खां फरमाई वल्लज़ीना यक्निज़ूना अज़्ज़हब वल फिज़्ज़ता वला युनफ़िक़ूनहा फी सबीलिल्लाहि फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम वही आयत थी ये आयत थी पैगंबर फरमायो सोने चांदीअ जा खजाना गॾु कयई जहन्नम जे बाग में तपाए निराण खे ॾंभ ॾिना वेंदा पासिरनि खे ॾंभ ॾिना वेंदा पुठियुनि खे ॾंभ ॾिना वेंदा तफ़सीर लिखनि था छो अल्लाह जे नाले वारो आयो हो हिन मुंहं में घुंडी विधो हो इन जे करे निराण खे ॾंभ ॾिना वेंदसि पासे में छाजे करे पासो ॾिनो हलियो वियो पुठीअ खे छाजे करे पुठी ॾिनई इन जे करे उनखे ॾंभ ॾिना वेंदा क़ुरान थो चवे वल्लज़ीना यक्निज़ूना अज़्ज़हब वल फिज़्ज़ता वला युनफ़िक़ूनहा फी सबीलिल्लाहि फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम जंहिं सोन चांदीअ जा खजाना गॾु कया अल्लाह जे वाट में ख़र्च न कयूं उन्हनि जी ज़कात न ॾिनऊं वो मुंहिंजा मुहम्मद रसूलुल्लाह इन खे ॾुखाईंदड़ अज़ाब जी ख़बर ॾेन नबी ख़बर ॾेन ओ कारी साहब जा जमायतियो ॿुधो क़यामत जे ॾींहुं फरमायो मुंहिंजे महबूब हा अल्लाह तो चवे मुंहिंजा रसूल ॾुखाईंदड़ अज़ाब जी ख़बर ॾेन सही कहिड़ी फरमाए सोन चांदी गॾु कयूं यौम युहमा अलैहा फी नारी जहन्नम यौम युहमा अलैहा फी नारी में तब हो चवे नबी भी चवे तो अल्लाह भी चवे तो फरमाई यौम युहमा अलैहा फी नारी जहन्नम फतुक़वा बिहा जिबाउहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम ऐं उन जे माल खे दोज़ख जे बाग़ में तपाइबो जॾहिं जो तपंदो क़ुरान थो चवे तपाइबो जॾहिं जो तपंदो तपण खां बाद जिबाउहुम उन्हनि जे पेशाननि खे ॾंभ ॾींदा ॾिना वेंदा वजुनूबुहुम उन्हनि जे पासिरनि खे वज़ूरुहुम उन्हनि जे पुठियुनि खे ॾंभ ॾिना वेंदा उहो मिल्कत ॻाल्हाईंदो हाज़ा मा कनज़तुम लिअनफुसिकुम फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून हो जेको दुनिया में ज़कात न ॾींदा हुयो अॼु तव्हां उन जो मज़ो त चखो फरमायो मुझे महबूब लौलाक जे पैगंबर सोन चांदीअ जी ॻाल्हि हुई सहाबी सगोरो थो चवे हिक दफ़े मुंहिंजे महबूब ख़ुतबो ॾिनो ख़ुतबे ॾींदे ॾींदे औरतुनि खे फरमायूं सदको ॾींदियूं कयो ज़ेवरात जो ख़ैरात कढंदियूं कयो फरमायो मां जहन्नम में औरतुनि जो तादाद घणो ॾिठो रसूल थो चवे ॿ औरतूं मुंहिंजे महबूब वटि आयूं पैगंबर करीम वटि उन्हनि खे ॿिन्हिनि खे कंगड़ पातल हा सोना रसूल पुछा कई
छा तवा इनन जो ज़कात दीदी हो कि ना उन औरतुन चयो असा ज़कात न दीदी हो मुझे महबूब फरमायो छा तवा इन गाल में खुश हो जो क़यामत जे ॾींहुं अल्लाह तवा के सो बाह जा कंगण पहराए जहन्नम जा। ओ जमायत सगोरियो हजरत अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु का रिवायत मां दुआ थो कया अल्लाह तवा के काबे जो ज़ियारत नसीब फरमाए आमीन चो ॾाढिया। सहाबी तो चवे मुझो महबूब काबे जे छांव में वेठा हदीस मुझो रसूल काबे जे छांव में वेठा वेहंदे फरमायो सहाबी तो चवे मां भी वनी वेठो फरमायो मां के रब काबे जे रब जो कसम वा कसम माखे काबे जे रब जो कसम आ मानू नुकसान में हन मां चमसे अबो कुर्बान अम्मा कुर्बान के फईन पैगंबर फरमायो जेके माल वारा हिन अजो पोयो पासन सा पयो खर्च करन रसूल तो चवे अल्लाह जे नाले ते खर्च देवण वारा थोरा हुंदा। नारे तकबीर शान बारी ताला शान मुस्तफा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम। ओ जमात सगोरियो मुझे महबूब मदीने पाक में त्रिपारी जी नमाज पढ़ाई त्रिपारी जी नमाज पढ़ण खां बाद मुझे रसूल सलाम फेरियो सलाम फिरण खां बाद मुझे महबूब दुआ को अग में उठा जमायत सगोरी सिफ में बीठा पैगंबर जमायत जे कुल्हन को गुजर करे घर घर वया एक घर वारी जे घर पहुंचा पहुंचण खां बाद जल्दी में मुझो महबूब मोटी आया मिशकात शरीफ जो हदीस वा अची करे मुसले ते वेठा सहाबा सगोरन के दिल में ख्याल थियो महबूब जल्दी वया मोटी आया मुझे महबूब उन्होंने चेहरन का समझी वयो फरमायो मां घर वयो मुझे घर में सोन पयो हो मां घर वारन के चई आयम तुम ऐं सोन विरहाए छड़ियो रात ताई भी न बचे। ॾियो गरीबन के तो सो मानू तिनदा ॾियो पाड़े वारन के तो छो तंग थींदा ॾियो मदरसन में तो आलिम सगोरा बाहर छो वींदा पुछी ॾिया हदीस फरमायो मुझे महबूब ये सोन चांदी साईं मेहन वारा हुयासे गौन वारा हुयासे बकरिन वारा हुयासे रिढन वारा हुयासे फरमाई उठन जो ज़कात न ॾिनई क़यामत जो ॾींहुं थींदो माशर जो मैदान हूंदो ओ उन उठन जे मालिक खे ऊंधो लेटायो वेंदो। पैगंबर जो हदीस बुखारी जो उनखे ऊंधो लेटायो वेंदो लेटाइण खां बाद उठन खे आंदो वेंदो जेके दुनिया जे जहान में कमजोर हा डुबरा हा माशर जे मैदान में थुल्हाए मतारा हूंदा जेके नंढड़ा हा वॾा हूंदा ओ उन मालिक खे लेटाए करे उठ पेरन सां लताड़ींदा मुहम्मद थो चवे दंदन सां चक विझंदनि। ओ मुझे महबूब फरमायो उहे उठ पेरन सां उनखे लताड़ींदा दंदन सां उनखे चक विझंदा उनजे खल खे पटींदा फरमायो उठ हलिया वेंदा वरी आखिरी धणो ईंदो वरी उठन के वरायो वेंदो वरी बि होई ज़ुल्म पयो हलंदो फरमायो 50 साल जो ॾींहुं थींदो इहो अज़ाब पयो हूंदुसि पोइ रब जी मर्ज़ी आहे या जन्नत ॾेसि या जहन्नम ॾे उमाणेसि। हे उठ
अचो बकरिन ऐं गऊन दे वो मुझो महबूब थो चवे बकरिन जा धण धारियई उन्हनि जी ज़कात न ॾिनई। हा हा दुनिया में बकरी कुंडी भी आहे दुनिया जे जहान में बकरी ठोड़ी भी आहे दुनिया जे जहान में बकरीअ जा सिंग भी कपियल हूंदा आहिनि। रसूल थो चवे कुंडी बकरीअ जा सिंग सिधा हूंदा चुंबन वारा ठोड़ी बकरीअ खे रब सिंग ॾींदो जेका बकरीअ जा सिंग कटियल हूंदा उनखे चुंब हूंदी। माशर जे मैदान में उन जे मालिक खे आंदो वेंदो ऐं उनखे ऊंधो लेटायो वेंदो ऐं लेटाइण खां बाद मुंहिंजे महबूब फरमायो ऐं उन खां बाद बकरी मथों ईंदियूं पेरनि सां लताड़ींदियूं मथे सां टकरो हणंदियूं पयूं जिस्म खे धणो हलियो वेंदो वरी उनखे वरायो वेंदो तां त इहो अज़ाब पयो हलंदो। फरमायो मुंहिंजे महबूब 50,000 साल जो ॾींहुं थींदो पोइ रब जी मर्ज़ी आहे या जन्नत ॾेसि या जहन्नम जे बाहि ॾे उमाणेसि। ज़कात कंहिंखे ॾियूं ज़कात जो पैसो भाव खे ॾियण जाइज़ अथव ज़कात जो पैसो मासीअ खे ॾियण जाइज़ आहे ज़कात जो पैसो भेण खे ॾियण जाइज़ आहे ज़कात जो पैसो चाचे खे ॾियण जाइज़ आहे ज़कात जो पैसो भाटनि खे ॾियण जाइज़ आहे ज़कात जो पैसो सौटनि खे ॾियण जाइज़ आहे ज़कात जो पैसो ससु सहुरे खे ॾियण जाइज़ आहे ज़कात जो पैसो मामी ऐं मामीअ खे ॾियण जाइज़ आहे ज़कात जो पैसो मासीअ खे ॾियण जाइज़ आहे। ओ कारी साहब जे जलसे में अचण वारो अब्दुल रशीद जे मुंहिंजे महबूब ऐं करीम ॾे क़ुरान जी आयत नाज़िल थी चौथी सिपारे जी मुंड वारी आयत फरमाई लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफिकू मिन शैइन फइन्नल्लाह बिही अलीम कुल्लु الطعام كان حلا لبني إسرائيل إلا ما حرم إسرائيل على نفسه من قبل أن تنزل التوراة قل فاتوا بالتوراة فاتلوها إن كنتم صادقين فمن افترى على الله الكذب من بعد ذلك فأولئك هم الظالمون قل صدق الله فاتبعوا ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين إن أول بيت وضع للناس للذي ببكة مباركا وهدى للعالمين فيه آيات بينات مقام إبراهيم ومن دخله كان آمنا नारे तकबीर शान कुरान जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर। या मुंड वारियूं आयतूं नाज़िल थियूं हज़रत अबू तलहा ये आयतूं ॿुधियूं जेसी ताणी ईमान खे न पहुचंदा जेसी ताणी प्यारे में प्यारी शे ख़र्च न कंदा। हज़रत अबू तलहा जी असां पंहिंजनि खां बेज़ार पाड़े में बुख ते हुजे बि न ॾींदसि रसूल थो चवे रात जो भाॼी चाढ़ियो त पाणी घणो विझोसि मतां पाड़े वारो बुख ते सुम्ही पवे उनखे भाॼी ॾियो। ॿुधो हदीस फरमायो मुंहिंजे महबूब हज़रत अबू तलहा इहा आयत ॿुधी साईं मां वटि बाग़ आहिनि सभिनी बाग़नि खां ही बाग़ मूंखे प्यारो आहे जेको मदीने जे साम्हूं आहे इहो बाग़ सभिनी खां वधीक प्यारो आहे।
उन बाग में ट्रपारीअ खां बाद मुंहिंजो रसूल विहंदा हा उन जो मिठो पाणी भी पींदा हा साईं मां इहो बाग अल्लाह जे नाले ते ॾेई छॾियो आहे हाणे नबी छा थो चवे इहो ॿुधो न जीअं असां पंहिंजनि खां नफ़रत कंदा आहियूं उहो हदीस ॿुधो तोखे परे करे तूं वेझो कर तोखे न ॾे तूं ॾे ओ मुझे रसूल फरमायो अबू तलहा तुम्हारी शइ ॾिनी आहे नफ़े वारी शइ पर पाण माइटुनि में विराए छॾो ॿुधो ओ सहाबी आयो मां ॾिनो रब जे नाले ते तव्हां विरायो रसूल थो चवे मिटन में विराए छॾ हज़रत अबू तलहा चयो साईं जी हज़रत अबू तलहा मोटी आयो हो प्यारे में प्यारो बाग पंहिंजे मिटन ऐं माइटन हदीस जा लफ़्ज़ हिन सौटन में विराए छॾियई पंहिंजनि में ॾेवण में नबी थो चवे बस सवाब मिलंदव हिकु पंहिंज पाईअ जो ॿियो ऐं अल्लाह जे नाले ते ॾेवण वारो इहो रसूल थो चएव अचो त क़ुरान खां बि पुछी ॾियांव सिपारो 5 आहे सूरत निसा सूरत खां 5 रुको सिपारे खां ॿियो रुको आयत नंबर 35 हुआ फरमाए तो वाबुदुल्लाह मां अल्लाह जी इबादत कयो समूरा चो अल्लाह असांजो अकेलो आहे पूरो यकीन थव न फरमाई वला तुशरिकू बिही शैआ उन सां कंहिंखे शरीको न कयो उन सां कंहिंखे भाई वारो न कयो अकेलो आहे वबिल वालिदैन इहसाना अबे अम्मा सां भलाई कयो ये अबू अम्मा फरमाई वबिल कुर्बा करीबन जी भी पारत थवा रब थो अल्लाह जो कुरान भी चले वबिल कुर्बा करीबन सां भी भलो हलो